अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आऊं आहियां इम्तियाज़ सिलेरो। सभ खां परियां अहम ख़बरुनि ते नज़र विझंदासीं। नाज़रीन, सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईद ज़मान आतिफ़ चयो आहे त सूबाई वज़ीर सरदार शाह सिंधी अदबी बोर्ड जे कमनि में बेजा रुकावटूं विझणु बंदि करे ऐं 2 महीननि खां रोके रखियल बोर्ड ऑफ गवर्नेंस जी फौरी मंज़ूरी ॾे। मखदूम सईद ज़मान आतिफ़ SS न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो त सिंध हुकूमत पारां मिलंदड़ महदूद 12 करोड़ रुपयनि जी ग्रांट सां मुलाज़िमनि जी पघारुनि, पेंशन समेत 170 नवां ऐं रीप्रिंट किताब ऐं रिसाला शाया कराया विया, जॾहिं त किताबी मेला, सुघड़ कचहरियूं ऐं मुशाइरा पिणु मुनक़िद कया विया। हिन चयो त सिंधी अदबी बोर्ड सिंधी क़ौम जो सरमायो आहे, जंहिंजी वाधवीज सिंध हुकूमत जो फ़र्ज़ु आहे, पर अणॼातल सबबनि करे क़ाइदे अवाम, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो लाइब्रेरी ऐं जदीद सहूलतुनि सां आरास्ता मीरा मोहम्मद शाह जे नाले सां मनसूब बिल्डिंग जा मनसूबा वॾे वज़ीर जे नज़र हेठां नथा गुज़रनि। हिन चयो त जिन माण्हुनि खे सिंधी अदबी बोर्ड जे कमनि ते एतिराज़ आहिनि, उहे मूंसां रूबरू अची ॻाल्हाइनि। इदारे जी बहितरी लाइ समूरा क़दम खणण लाइ तयारु आहियां।